हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त बरसाति खां पोइ हमेशह वायरसिस फैलिजंदा आहिनि, तबियत ख़राबु थींदी आहे ऐं उन खां पोइ जेको आहे डेंगी बि थींदो आहे, मलेरिया बि थींदो आहे। ऐं हीअ वारो जेको सीज़न आहे हाणे जीअं सेप्टेम्बर हली रहियो आहे, सेप्टेम्बर खां वठी वेंदे दिसंबर जनवरी ताईं इहो ई हिकिड़ो सिलसिलो हलंदो रहंदो। हाणे ज़ाहिर आहे बरसाति खां पोइ मक्खियूं मच्छर इहे बि तमामु घणा थी विया आहिनि, त थोरो एहतियात कयो। बसि इहो आहे त घरनि जे अंदरि प्रॉपर शाम जे टाइम जेको आहे सिज लथे खां पहिरियां दरियूं बंदि करे छॾियो ऐं उन्हनि में जेको आहे घरनि में स्प्रे लाज़मी कयो। जेकॾहिं तव्हां ॾींहं में 2 दफ़ा स्प्रे नथा कयो सुबुह शाम, त लाज़मी शाम जे वक़्त में घरनि में स्प्रे ज़रूरी कयो। ऐं पाणी खे हींअर ई ढकणु शुरू करे छॾियो, छो जो डेंगी जा केसिस बि वधी रहिया आहिनि। आहिस्ता आहिस्ता सां मलेरिया बि वधी रहियो आहे ऐं नॉर्मल वायरस जेको आहे, जीअं तव्हांखे ख़बर आहे, खंघि बुख़ार गले में सूर इहो बि तमामु घणो थी रहियो आहे। सो असांजी टीम मेंबर्स बि काफ़ी आहिनि जेके असांजा बीमार आहिनि वीचारा। अलाह साईं उन्हनि खे बि जल्द सिहतयाब करे। ऐं घर में बि असांजे ॿार बि सभु बीमार आहिनि, ॿाहिरि बि ॾिसूं था त कोई न कोई बीमार लॻो पियो आहे, ऑफ़िस में बि कंहिं न कंहिंजी ॻाल्हि ॿुधण में अचे थी। सो तमामु घणो एहतियात कयो। हीउ वक़्तु थोरो ॾुखियो आहे पर इंशाअल्लाह जल्दी सभु सिहतयाब थी वेंदा। बसि एहतियात आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एहतियात आहे। जीअं मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां त ॿाहिरि निकिरो था मास्क पायो, सैनिटाइज़र्स यूज़ कयो, घरनि में स्प्रेज़ कयो ऐं पाणी खे ढकियो। पाणी जेको बि इस्तेमालु कयो था, चाहे पीअण जो हुजे चाहे घरेलू इस्तेमाल जो पाणी हुजे, उनखे ईअं न छॾियो, उनखे लाज़मी कंहिं न कंहिं शइ सां ढके रखो। उन खां अलावा मौसम क्लियर आहे, थोरी थोरी गर्मी बि थी आहे अॼु ऐं अलाह कंदो इंशाअल्लाह बसि हीउ मौसम हाणे आहिस्ता आहिस्ता बहितर थींदो वेंदो, छो त सियारे जी तरफ़ वञी रहिया आहियूं ऐं मॉनसून खे असां अलविदा करे चुका आहियूं। ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही त मथे साल जेको आहे मॉनसून जी बरसातूं ॿीहर गॾिजी इंजॉय कंदासीं। ऐं हाणे त वरी जॾहिं सियारो ईंदो त सियारे जो जेको मींहुं वसंदो आहे, थोरो घणो जेको बि थींदो आहे, जेको पोएं साल न वसियो, हिन दफ़े असांखे उन सियारे वारे बरसाति जी बि ज़रूरत आहे। सो अलाह में उमेदु आहे इंशाअल्लाह उहो बि मींहुं वसंदो ऐं उहो बि इंजॉय कंदासीं। छा आहे जो उन सां वरी थधि थोरी वधीक पइजी वेंदी आहे। सो अॼु असां सां गॾु जेके स्टूडियो में महिमान वेठल आहिनि उन्हनि खे भलीकार बि कंदासीं ऐं उन्हनि सां खोड़ सारी कचेरी बि कंदासीं, कुझु नज़मूं बि ॿुधंदासीं, कुझु बेत बि ॿुधंदासीं। ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सभिनि खां पहिरियां जेको आहे मां तारुफ़ कराइणु चाहींदसि, असां सां गॾु अहमद अली चांडियो साहिबु हिते मौजूदु आहिनि, जेके सुघड़ बि आहिनि ऐं पोइट बि आहिनि। उन खां अलावा असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि एडवोकेट कलीमुल्लाह पीरज़ादा, मोटिवेशनल स्पीकर आहिनि, स्पेशलिस्ट इन क्रिमिनल केसिस एंड फैमिली कोर्ट्स ऐं सिंध हाई कोर्ट एंड ऑल डिस्ट्रिक्ट कोर्ट्स ऑफ कराची। सो उन्हनि खे ॿिन्हिनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मज़े में आहियो? मालिक जा करम आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? जी बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां इहो ॿुधायो भाउ त माशाल्लाह हींअर तव्हां पाण बि यंग आहियो, यूथ लाइ बि मां ॿुधो आहे त खोड़ कमु करे रहिया आहियो। तव्हांजी पंहिंजी बि एॾी उमिरि कोन्हे, पर हिन फील्ड सां लाॻापो तव्हांजो कीअं थियो भला? बेसिकली मुंहिंजो हिन फील्ड सां लाॻापो तक़रीबन मां क्लास 6 में हुअमि। अच्छा। त मां हिकिड़ो जस्टिस आहे हसीब जमाली साहिब जो वाल साहिबु, उन्हनि जा व्यूज़ ॿुधंदो हुअमि फेसबुक ते। उन ॾींहं खां पोइ मूंखे ॾाढो इंट्रस्ट थी वियो त मां इन ई फील्ड में वेंदुमि ऐं मूंखे इन ई फील्ड में अॻिते माण्हुनि लाइ भलाईअ जा कम करणा। मूंखे फेसिस करणा पिया माण्हू मतिलबु घणो घटि वधि चवंदा। मां इंटर में हुअमि जॾहिं मां लेट जी टेस्ट ॾिनी ऐं एडमिशन वठणु चाहियुमि त माण्हू चवणु लॻा त वकील त रुॻो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, ॿुधायो इहो सॼो हराम आहे, एक्ट्रेस आहे। त मां उन्हनि खां कुझु सवाल कया हिकु ॿिनि माण्हुनि खां, त फर्ज़नि मां वेठो आहियां हिते, मुंहिंजो दोस्त मूं वटि भॼंदो अचे थो, मूंखे चए थो कलीम मूंसां हे मसइलो थियो आहे। हाणे हू मूंखे सच थो ॾसे या कूड़ थो ॾसे, मूंखे वही त कोन थी अचे न। मां वकील जो कमु सिर्फ़ु इहो हूंदो आहे क्लाइंट जी ॻाल्हि अॻे रेफर करणु, जज ताईं पहुचाइणु। वकील कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदो आहे। इहो थी सघे थो त
थोरो चेंजिंग करे, थोरो एक्स्ट्रा ऐड करे, थोरो घटि करे। ऐं ॿियो कानून जेको चयो वेंदो आहे न, कानून तव्हां शतरंज गेम ॾिठी हूंदी, लूडो बि ॾिठी हूंदी, ताश पत्ता बि ॾिठा हूंदा। हाणे सिंध में पर के पूरे पाकिस्तान में पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, डॉक्टर आहिनि, सभु को आहे। कानून जो पोइ काम इंग्लिश में बि मिली वेंदो, उर्दूअ में बि, सिंधीअ में बि, जंहिं लैंग्वेज में तव्हां चाहींदो उन में मिली वेंदो। उहे पढ़ी बि अप्लाए करे सघनि था। पर वकील जी छो ज़रूरत पवंदी आहे? वकील छात्र हुजे उन ॻाल्हि में, जीअं शतरंज जा रूल्स त सभिनि खे ख़बर आहिनि त इहो ईअं ईअं आहे। केॾी महिल राणी खणी किथे रखणी आहे, केॾी महिल राजा खे परे करिणो आहे, केॾी महिल सिपाही खे पासे करिणो आहे। कानून बि ईअं आहे, केॾी महिल तव्हांखे कहिड़ो सेक्शन एप्लीकेबल करिणो आहे, हिकु दफ़ो तव्हां खां मिस थी वियो, तव्हां बेक नथा करे सघो। इन लाइ जेको आहे यूथ खे बि मां चवंदुमि त मेन जेकी आहे माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे छॾियो। अगरि जे तव्हांखे जॾहिं बि शौक़ु आहे उन फील्ड में वञो, लाॻापियल हुजो, अलाह कामयाबी ॾींदो, ज़रूरु ॾींदो। मारो हिकिड़ो उस्ताद मोहतरम बि चइजे ऐं मोटिवेटर स्पीकर बि चइजे, जे मूंखे मतिलबु सम्झायो। हिन महिल प्रेसिडेंट जी सीट ते अचे थो हाई कोर्ट बार, हसीब जमाली साहब। उन मूंखे चयो कुझु टाइम अॻु में त मां उनखे चयुमि मुंहिंजो सिविल में बिल्कुलु बि इंट्रस्ट न आहे। मतिलबु मूंखे ॾिसी हिकिड़ो माना कावड़ ईंदी आहे न, माना सम्झ खां ॿाहिरि आहे। मूंखे चई भले न अचे सम्झ, पढ़ंदो रहो, पढ़ंदो रहो, पढ़ंदो रहो, जेतिरो पढ़ी सघे थो पढ़ंदो रहो। मां सम्झी नथो अचे पढ़ण जो फ़ाइदो कहिड़ो? चई पढ़ंदो रहो, नेठ थींदो। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु हसीब साहब जे करे मां थोरो अञा एक्स्ट्रा एक्सटेंड थियो आहियां ऐं सिविल में बि मां कुझु इम्प्रूवमेंट आणंदी आहे। अच्छा अच्छा, सही। पर घणो करे जेका स्पेशलिटी आहे तव्हांजी उहा क्रिमिनल केसिस में आहे। जी, शौक़ु क्रिमिनल केस जो आहे, स्पेशलिटीज़ बि क्रिमिनल केसिस जो छो? माण्हुनि खे बसि मतिलबु रिलीफ ॾियणु, ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त माण्हुनि खे जेके बेकसूर अंदरि आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढणु, जेकी नाइंसाफ़ी थियनि थियूं ऐं पब्लिक अवेयरनेस आणणु। हिकिड़ो त पुलिस त ॾाढो तंग कंदी आहे माण्हुनि खे, जंहिं वेचारे ख़बर न हूंदी आहे उनखे 161 में सॾु कराए बयान रिकॉर्ड करण जे चकर में उनखे विहारे छॾींदी, उन खां पोइ कुझु पैसा घुरंदी ऐं पोइ छॾींदी। क्रिमिनल मां चवां थो जेकी माइनर ॻाल्हियूं आहिनि न, एटलीस्ट माइनर माना 154 छा आहे, FIR किथे थी सघे थी, किथे न थी सघे थी, कंप्लेन छा आहे, डिस्चार्ज छा आहे, मतिलबु इहे माइनर ॻाल्हियूं आहिनि, उहा सॼी आवाम खे ख़बर हुजे त मुंहिंजे हिसाब सां पुलिस जो धंधो बंदि थी वेंदो, सफ़ा बंदि थी वेंदो। न जेके नो हाउ रखनि था उहे त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि सभिनीनि शयुनि खां वाक़िफ़ु हूंदा ऐं उन्हनि खे ख़बर बि न हूंदी। वेचारा जेके नथा अफोर्ड करे सघनि, अफोर्डेबल न आहिनि, या जिन खे ख़बर न आहे त उहे शायदि रगड़े में ईंदा हूंदा। पर जॾहिं तव्हां जहिड़ा वकील मौजूदु आहिनि त पोइ उन्हनि जी अलाह बि मदद करे थो ऐं तव्हां जहिड़ा वकील बि उन्हनि जी मदद कनि था। त तव्हां असांजी आवाम खे ॿुधायो त 145 छा आहे ऐं ॿिया कहिड़ा अहिड़ा सेक्शन्स आहिनि जेके? 154 इहो आहे त उन में लिखियलु आहे कॉग्निजेबल ऑफेंस। 2 क़िस्मनि जा ऑफेंस थींदा आहिनि, नॉन कॉग्स एंड कॉग। अगरि कंहिंसां को मसइलो थियो थियो जंहिंमें स्टेट इन्वॉल्व थिए थी, मतिलबु हीनियस क्राइम चइजे, चोरी थिए थी, रेप थिए थो, स्नैचिंग थिए थी, एप्ट्रेसा, उन्हनि में जेको कंप्लेनेंट हूंदो, पुलिस जो कमु न आहे त उहो इन्वेस्टिगेशन करे पहिरियों, उन जो कमु आहे त उनजी रिपोर्ट लिखे, फस्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट चइबो आहे जेके 154 जा तहत उनजी FIR कटे। ऐं FIR जो बिल्कुलु इहो मतिलबु न आहे त अक्यूज़ इज़ अ कन्विक्टेड, अक्यूज़ ॾोही आहे। अक्यूज़ जो मतिलबु इहो आहे त उनजो ट्रायल हलंदो, मे बि एक्यूटल थी वञे, बेॾोही हुजे, हिकिड़ो इल्ज़ाम आहे, उनखे प्रूफ कए, जे कंप्लेनेंट हयूं आहे त बाबा हिन मूंसां इहो ज़ुल्म कयो आहे। कॉग्निजेबल जो मतिलबु इहो आहे, हाणे इन में जेको आहे पुलिस वारा इलाही डिस्टर्ब कंदा आहिनि, मूंसां रियल मसइलो बि हूंदो न, मुंहिंजी FIR न कटींदा, तंग कंदा, कुझु ॾे, लेन देन कयो, एप्ट्रेसा। उन खां बाद में बि क्लाइंट जेके आहिनि घणो करे रफ़ा दफ़ा करे उते ई ॾेई FIR कटाईंदा आहिनि। हाणे हिते वरी ला उन्हनि खे अॻी रिमाइंड थो ॾिए त अगरि तव्हांजा पुलिस ॻाल्हि नथी मञे त तव्हां वटि जस्टिस ऑफ पीस एडिशनल डिस्ट्रिक्ट जज वटि पावर हूंदा आहिनि। उहो उन वटि वञी तव्हां 22AB हणो, 22AB हणंदो त तव्हांखे डायरेक्शन बि मिलंदो, FIR आयोग पुलिस खे चयो वेंदो त हिन जी FIR बि कटियो, प्लस में प्रोटेक्शन बि ॾियो त हिनखे को थ्रेट्स न ॾिए। अगरि उतां बि डिसमिस थी वञे त असां वटि कहिड़ी रिमेंडी आहे, पोइ इन रिटर्न्स पावर हलिया वेंदा आहिनि 561A में हाई कोर्ट वटि। हाई कोर्ट तव्हांखे डायरेक्शन कराईंदी। ऐं अहिड़ा इलाही केसिस थिया आहिनि जेकी हेठां जस्टिस ऑफ पीस वटां बि डिसमिस थिया आहिनि, हाई कोर्ट मां बि डिसमिस थिया आहिनि, सुप्रीम कोर्ट जे रिव्यू में वञी हलो थिया आहिनि त भाऊ हिननि ते तव्हां FIR कटियो। इन लाइ माण्हुनि खे नाउमीदी न करणु खपे।
कानूनी तरीक़े सां हलणु खपे। शॉर्टकट जे चकर में पाण बि वञनि था, ॿियनि खे बि नुक़सानु ॾियनि। सही, तव्हां सां अञा बि ॻाल्हियूं कंदासीं। असां सां गॾु अहमद अली भाउ बि हिते मौजूदु आहे। भाउ, अॼुकल्ह बेतूं नज़मूं इन्हनि ते कुझु कमु थी रहियो आहे? जी 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 बिल्कुलु थी रहियो आहे, पर साईं जीअं कानून जी ॻाल्हि कई त थोरो हिकिड़ो मुआशिरे जो बैत ज़हन में अची वियो आहे ज़रूरु। त तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे, जमादार जाई ॾितल सां ॾधी छॾ, मिलिया ॾाढा ॾोकड़ अजाई खंदी छॾ, मुंहिंजी ॻाल्हि हिकदमि करे तूं रधी छॾ, छॾे चोर खूनी तूं भाॻिया ॿधी छॾ, अलाए कीअं असां वटि आयो रईस इबन्ना, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे। वाह वाह। अखियुनि में अंधेरी का केरी अची वई, जो औरत मथां छेड़ी निबेरी अची वई, वॾे फ़ैसिले ते वॾेरी अची वई, मोए मुंहुं न पवंदी सा जीअरे अची वई, खुलियल ज़ुल्फ़ ज़ाहिर गलो गुल बदन आहे, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे। घणो गोड़ गाॾी त कंहिं रेल में ॾिस, गुंडा चोर डाकू खुलियल कंहिं खेल में ॾिस, जे ज्वारी थो ॻोल्ही त कुकड़नि जी मेल में ॾिस, जे मज़ूर ॾिसण थो चाहीं त पोइ जेल में ॾिस, कार जंजी कोडर या ॿीड़ी जो पन्ना, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे। सजण यार मोहड़ो सजण यार मोहड़ो त मोड़ियूं हलियो वियो, ढगो घर कंहिंजे मां छोड़ियूं हलियो वियो, नौ नीह नातो बिट्रोड़ियूं हलियो वियो, मोहब्बत जो आहे ॿेड़ो ॿोड़ियूं हलियो वियो, पर अञा चई थो तूं त मुंहिंजो यार मन्ना, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे। पी पुट पाण में प्यारा फिका अॼु लॻी विया, अछनि ते भिकारा टिका अॼु लॻी विया, ज़िबाननि खे ताला छिका अॼु लॻी विया, मांडूलनि जे मुंहनि खे धिका अॼु लॻी विया, छो त सरवेर सीतल आयो बेलदार बबन्ना, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे। पर मरी मुल्क मुंहिंजे जा, मरी मुल्क मुंहिंजे जा, दोदा धणी विया तॾहिं धाड़ेल त धाड़ो वॾो अॼु हणी विया, मिलण कोन ॾोकड़ त छोकर खणी विया, चयो साहब अॻियां सिपाहिनि त साईं हू महल घणी विया, एॾा घेरो हटायो जो होॾां स्टेन घना, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे। पहिरीं पाण पंहिंजो ॻोल्हे को गिलो कर, जे नंबर 1 थो चाहीं त भलो को बिलो कर, जे डिग्री थो चाहीं त पोइ खीसो ढिलो कर, भली फोन ते तूं उतां ई हेलो कर, असांजो बि तोसां सचो ई सुखन्ना, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे। भली कम असां वटि काराइतो वठी आ, 10-20 हज़ार ॾोकड़ या खातो वठी आ, पुट कोन्हे पोपट त ॾातो वठी आ, भली कुझु बि न ॼाणे ॿोड़ो या ॿातो वठी आ, ॾियण नौकिरी जो असांखे बि फन आ, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आ। रोई यार छो थो उहो राणो किथे थी, जे कम कोरट में थई त नाणो किथे थी, बिना ॾोकड़नि जे पुछाणो किथे थी, ग़रीबनि जो हाणे टिकाणो किथे थी, नंगे सिर उघाड़ा न कोई कफन आ, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आ। शेर त उस्ताद जो अञा घणो आहे, पर आख़िरी मिसरा में चए थो उस्ताद त मलूक अहिड़ा तूं सूर सलण खे छॾे ॾे, मलूक अहिड़ा तूं सूर सलण खे छॾे ॾे, घणो अॼु अबासी घुमण खे छॾे ॾे, पहर ई पोयों थी सुम्हण खे छॾे ॾे, चवी थो चङाई त चवण खे छॾे ॾे, करी छो थो दाहूं भला कंहिंजो तो ॾे कन्ना, तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आ, मुल्की मगन। वाह वाह वाह, तो सॼो माशरो बयान करे छॾियो था। जी जी ज़बरदस्त माशाल्लाह। त ही हाणे जो लिखियल आहे तव्हांजो या इहो पुराणो आहे काफ़ी?
जी इहो हाणे जो लिखियल आहे या नहीं पुराणो पुराणो उस्ताद जो पुराणो आहे अच्छा ऐं पर अॻ में कोन पढ़ियो आहे कंहिं अच्छा, बिटिया अच्छा, खे सही। पहिरियों चकर साईं जो वरी अहिड़ी ॻाल्हि कई हुन दीदार ॾिनो हिकु भेरो हुन दीदार ॾिनो हिकु भेरो दम दम जो तदारक केर करे बेगम उहो ई बेगम रहियो पुरगम जो तदारक केर करे मुख्तियार हुयो दिल मन जो हिकु फतवा ॾेई बेफ़िक्र रहियो माण्हू त सुता वञी महलनि में मुजरिम जो तदारक केर करे दिल उनखे ई दिल बर मञियो जंहिं शक्ल दवा में ज़हर ॾिनो सुर वारो गलो ई घुटिजी वियो सरगम जो तदारक केर करे हिकु तेज़ बपा तूफ़ान घुलियो गुल गुल सां मिली मुर्की न सघियो उत शाख किरे पई शाख मथां शबनम जो तदारक केर करे तूं मां अगरि चुप थी वेहूं तूं मां अगरि चुप थी वेहूं को त चरखो चुरी पवंदो ख़ालिक जे अगरि ख़ामोश रहे आलम जो तदारक केर करे हिकु ख़ासि ख़ुदा जो हुकुम थियो को मशरिक़ वियो को मगरिब वियो बीबी हवा त थी वई हवा आदम जा तदारक केर करे मञणो थो पवे त अरब जो सखी हो हातम ताई मञणो थो पवे त अरब जो सखी हो हातम ताई हैदर जे अचे उन जे अॻियां हातम जा तदारक केर करे अखियुनि जे खज़ाने जो हिकु कतरो कतरो आ क़ीमत वर पीरल ही ज़ोर सां जो चालू छे त आबे ज़मज़म जो तदारक केर करे आबे ज़मज़म जो तदारक वाह वाह बहितरीन बहितरीन इहो त थी वियो ज़मानो ऐं थोरो रबियल अवल जे हवाले सां बि असांखे कुझु ॿुधायो त रबियल अवल जो बि महीनो आहे रबियल अवल महीने जे हिसाब सां अर्ज़ छो त न पैदा छो न की थींदो हा हा न पैदा छो न की थींदो मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो न माशूक मदनी जा न की आशिक ख़ुदा जहिड़ो बनाया नूर माहिन रब कमर सूरज सितारा सभु मगर तन मां न रोशन आ को हबीबन जे ज़िया जहिड़ो न पैदा छो न की थींदो मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो न माशूक मदनी जा न की आशिक ख़ुदा जहिड़ो ज़मी चाह मां चुमियूं जुती जानिब जीअ खे लेकिन मंझा अफलाक बोसाबाज़ न आ अर्शे उला जहिड़ो न पैदा छो न की थींदो मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो न माशूक मदनी जा न की आशिक ख़ुदा जहिड़ो अमानत में इमामत में सखावत में शफावत में न मिलियो अॻु न की मिलंदो नबी नूरुल हुदा जहिड़ो सवा ॼाम अरबीअ जे नहीं का आल अज़हर आ न कंहिंजो सिबत साबिर शहीद करबला जहिड़ो न पैदा छो न की थींदो मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो न माशूक मदनी जा न की आशिक ख़ुदा जहिड़ो सुभान अल्लाह न ॼाओ आ न की ॼमंदो बिरादर ही कंहिं ॿिए जो लिसानुल्लाह वजहुल्लाह अली मुर्तज़ा जहिड़ो सजण बेशक सभागो आ कबूल आई मुबारक थई सजण बेशक सभागो आ कबूल आई मुबारक थई जो हीअं कंहिंजो न आका आ हबीबे किबरिया जहिड़ो न पैदा छो न की थींदो मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो न माशूक मदनी जा न की आशिक ख़ुदा जहिड़ो वाह 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 सुभान अल्लाह ॾाढो ख़ूबसूरत बेत ऐं अञा बि तव्हां खां ॿुधंदासीं थोरी देरि में पर अच्छा भाउ इहो बि असांखे ज़रूरु ॿुधायो त जीअं क्रिमिनल केसिस थियनि था ऐं तव्हां जॾहिं क्रिमिनल केस कोई खणो था ऐं उन में इन्वेस्टिगेट कयो था ज़ाहिर आहे तव्हां ॿुधो था ॿई धुरियूं वेहनि थियूं तव्हां ॿुधो था त उन में जेको आहे कॾहिं कॾहिं सच बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं मिलावट बि हूंदी आहे पोइ तव्हां कहिड़ी पॉइंट खे पकिड़े करे तव्हां सचाई जी तरफ़ वेंदा आहियो अच्छा इंसान अगरि को गुनाह करे थो या को ग़लती करे थो तव्हांजे घर में हिकिड़ो नंढो ॿारु हुजे न नंढो ॿारु फर्ज़न मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि यादि अची वई
मुंहिंजे सॼे हिन जे पोयां जेको आहे मुंहिंजी माउ जो हथु आहे जंहिं मूंखे हिते पहुचायो आहे। पीउ जो बि ॾाढो हथु आहे, पर मां अनलिमिटेड मूंखे माना सपोर्ट कंदी आई हिन महिल ताईं। ऐं प्लस में ॿियो को मोटिवेटर आहे जेको मूंखे मोटिवेट कंदो आयो आहे। उहो हाणे भेण बि आहे पर एक्स्ट्रा बि आहे, ठीकु आहे। पोइ इंसानु हाणे मां हिकिड़ो नंढो हूंदो हुअमि न त मूंखे पंहिंजी माउ जलींदी खंड न खा शुगर, मां खंड जो हूंदो हुअमि शौक़ीन। ईअं थी वियो जो मां खंड खाईंदे खाईंदे न डॿी जेकी हूंदी आहे न डॿी खणा पियो, मां मथे करे रखी, डॿीअ ते चढ़ण लाइ खणा पियो त हेठि जेको आहे न खारो पियो, उन में बर्तन पिया, त जीअं लाह पियो उहो किरी पिया, कोप सॼा भॼी पिया। सही। त मुंहिंजो नंढो भाउ, मां उनखे फासाइण लाइ उनखे अॻियां करे छॾियो। मां चयो हिन कयो आहे। त हिकिड़ो आम माण्हू मतिलबु मुंहिंजी माउ मूंखे सम्झी वई त हे कूड़ थो ॻाल्हाए, मूंखे चई हे न कयो आहे, तूं कयो आहे, तूं कूड़ न ॻाल्हाए। जिन महिल इंसानु को गुनाह करे ईंदो आहे न त उनजी ॻाल्हाइण, टॉक ऑफ वे ऐं अपीयरेंस ऐं किथे न किथे अहिड़ी ग़लती कंदो आहे जंहिंसां असांखे फील थींदो आहे त हिन गुनाह कयो आहे ऐं ॿिए खे थो फसाए, ॿिए खे फसाए थो। सही। ऐं मां यंग लायरनि खे इहो ई चवंदुमि त कोशिशि कनि सिधो तरीक़ो वठनि, राति में अमीर थियण जी कोशिशि न कनि, सिधो तरीक़ो वठनि, महिनत कनि, इनशाला हिन में ब्राइट फ्यूचर आहे। सही सही। त वठंदासीं ब्रेक व्यूअर्स ऐं जल्दी हाज़िर था थियूं। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। अव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर अव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। भाई इहो ॿुधायो त हींअर जीअं रबिउल अव्वल जो महीनो आहे त हीअं त ज़ाहिर महफ़िलूं बि थियूं हूंदियूं, बेत बि पढ़िया हूंदा, त किथे किथे महफ़िलूं करे आया आहियो? ऐं हिते पंहिंजो घग्गर फाटक ते 2-3 महफ़िलूं कयूं, हैदराबाद करे आयुसि। अच्छा। हा, हिकिड़ी बदीन में। अच्छा अच्छा, सही। पोइ कीअं रहियूं? ज़बरदस्त माशाअल्लाह। ऐं रबिउल अव्वल जे आजाणे जी महफ़िल हिकिड़ी कराची सचल ॻोठ में थी, उहा उते करे। अच्छा अच्छा, सही। त इहे जीअं हाणे हे वॾा वॾा ॾींहं ईंदा आहिनि, भलारा ॾींहं ईंदा आहिनि, जीअं रबिउल अव्वल आयो, वरी हाणे ख़ैर सां शब मिराज ईंदो, शब बारात ईंदी, वरी इहे ॾींहं ईंदा, त उन्हनि ॾींहंनि में बि ख़ासि महफ़िलूं जीअं थियनि थियूं त उहे कंदा आहियो या हूअं ई बि थींदियूं रहंदियूं आहिनि? उहे बि थींदियूं रहंदियूं आहिनि, उहे ख़ासि महफ़िलूं बि कंदा आहियूं। जी जी। ऐं हूअं जीअं आम जीअं थींदियूं आहिनि त उन में ज़माने खे ई बसि पढ़ंदा आहियो? उते त वरी मुख़्तलिफ़ पोइ माना जेको सो हिकिड़ी हूंदी आहे बंदि कचहरी, माना उहो मौज़ू हूंदो आहे, उन मौज़ू ते ई कचहरी करणी आहे। उहो छा हूंदो आहे? उहो माना जीअं चए हिकिड़ी तरह आई भई हिन शइ ते पढ़णो आहे। अच्छा। जीअं सवेर मूं गज़ल पढ़ियो, हुन दीदार ॾिनो हिकु भेरो, दम दम जो तदारक केरु करे, त ॿियो बि वरी अहिड़े हिसाब सां लिखंदो। अच्छा। उस्ताद असांजे इन ई तरह ते लिखियो त वई राति विहामी सूरनि में, सुॾकनि जो तदारक केरु करे, हू वेॼ वञी आरामी थी विया, ज़ख़्मनि जो तदारक केरु करे, मूं सुॾकी सुॾकी राति सॼी पिरभात कई, दम घुटिजे पियो, ॾाढी साह मथां ॿूसट हुई, घुटकनि जो तदारक केरु करे, मूंखे राति सितारा रोंदो ॾिसी हिक ॿिए जे पुठियां कुझु चवंदा रहिया, तारा त मिलिया वञी तारनि सां, तन मन जो तदारक केरु करे, वई राति विहामी सूरनि में, सुॾकनि जो तदारक केरु करे, हू वेॼ वञी आरामी थी विया, ज़ख़्मनि जो तदारक केरु करे, ॾिसी नाज़ुक हालत माहे लका चुपचाप हलियो वियो महफ़िल मां, ॾिसी नाज़ुक हालत माहे लका चुपचाप हलियो वियो महफ़िल मां, पोइ त महफ़िल जो पियो मान टुटी, नगमनि जो तदारक केरु करे, वरी राति अब्बासी आयो हो, मिनथनि ते बि तरसी न सघियो, वरी राति अब्बासी आयो हो, मिनथनि ते बि तरसी न सघियो, पेरें पियो पवां ॿाहूं पियो ॿधां, मिनथनि जो तदारक केरु करे, वई राति विहामी सूरनि में, सुॾकनि जो तदारक केरु करे। अब्बासी केरु आहे भला? नालो इहो उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी, असांजी सिंध जो
तमामु महान सुगड़ हुयो, असांजो उस्ताद हुयो। अच्छा अच्छा। ऐं उस्ताद खे वफ़ात खे 27 साल थी विया आहिनि ऐं तक़रीबन 6-7 किताब उस्ताद जा लिखियल आहिनि। माशाल्लाह मोतियुनि मुठ मलूक जी, मोती मोर मलूक जा, मोती माणक मलूक जा, मुंहुं मथां जंजा, जेको सॼो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते लिखियलु आहे। ऐं गुलशन डोर ऐं जीअं मूं ॾिठो मलूक खे, इहे उस्ताद जा किताब लिखियल आहिनि। अच्छा सही। तव्हां पाण कॾहिं पंहिंजे लाइ कोई किताब लिखियो? मवाद जाम पियो आहे, बाक़ी अञा किताब कोन छपायो आहे। वजह छा आहे? माशाल्लाह तव्हां एॾो सुठो पढ़ो था, महफ़िलूं बि कयो था ऐं एॾी ॼाण बि रखो था, त पोइ छो न इन तरफ़ आया आहियो? कोशिशि आहे थोरो आऊं कुझु आहियां अणपढ़ियो, त हा, मवाद एॾी ॼाण था रखो, अञा बि चओ था त मां अणपढ़ियो आहियां। मतिलबु तव्हांजे साम्हूं पढ़ियल लिखियल छा हूंदो? मसइलो इहो आहे त हाणे गॾु जी कोशिशि कई आहे मूं, मवाद थोरो घणो लिखियो पियो आहे। इंशाल्लाह किताब छपाईंदा। ज़रूरु छपाइणु घुरिजे तव्हांखे। ऐं माशाल्लाह जॾहिं तव्हांखे अलाह सां एॾी दात ॾिनी आहे, एॾो सुठो पढ़ो था, त मुंहिंजे ख़्याल सां त तव्हांखे किताब बि पंहिंजो छपाइणु न बिल्कुलु मवाद त घणो आहे, पंहिंजी शाइरी जो तमामु सम्झे न। इंशाल्लाह अल्लाह मदद कंदो तव्हांजी, इंशाल्लाह इंशाल्लाह। भाउ तव्हां इहो ॿुधायो त जीअं हाणे कोई केस आहे, लेट सपोज़ असां उन केस खे खणूं था, कोई डकैती जो केस आहे, थाणे ते वञूं था, FIR करायूं था, त छा उन जा पहिरियां सर्कमटेंसिस हुजणु खपनि? छा शयुनि खे असांखे ध्यान में रखिणो आहे त असांखे पहिरियां इतलाह करणी आहे या असांखे डायरेक्ट वञी FIR कराइणी आहे? सभ खां पहिरियों अगरि जीअं ॻाल्हि कजे कराचीअ जी, रूरल सिंध खे छॾे करे, त हिते 15 एक्टिव आहे, रूरल सिंध में एक्टिव न आहे। हितां जो प्रोसीजर थोरो अलॻि आहे, पोयां जो प्रोसीजर थोरो अलॻि आहे। अच्छा। हिते ऑपरेशन ऐं इन्वेस्टिगेशन ॿ अलॻि डिपार्टमेंट आहिनि। असां ॾे हिकिड़ो इहो ऑपरेशन आहे, उहो ई इन्वेस्टिगेशन कंदो आहे, उहो ई FIR कटींदो आहे, उहो ई इन्वेस्टिगेशन कंदो आहे। हिते असांजे हिकिड़े डिपार्टमेंट में पहिरियों ऑपरेशन में इहो थींदो, 15 ते कॉल करणु खपे असांखे, जिते डकैती थी आहे उते ईंदो, उहो जाइ वारदात कंदो। उन खां बाद में उहो असांखे वठी वञी, उनजो कमु आहे रुॻो FIR कटणु, फस्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट दर्ज करण खां बाद में उहो डायरेक्ट उमाणींदो इन्वेस्टिगेशन में। उते असांखे IO मिलंदो, IO इन्वेस्टिगेशन ऑफिसर, उहो असांखे उन केस जे हिसाब सां मिलंदो आहे। जीअं डकैतीअ जो आहे त ASI करे सघे थो, चेक ऑनर्स डिसऑनर्स जो आहे त उहो बि ASI करे सघे थो, रेप जो आहे त घटि में घटि डिप्टी हुजे, DSP हुजे। ऐं जीअं अञा थोरो एक्स्ट्रा आहे त उन में जीअं ब्लेस्फेमी आहे, पाण सगुरनि ते ॻाल्हायो वेंदो आहे, या क़ुर शरीफ़ जी बेरुमती कई वेंदी आहे, त उन में बि जेको आहे घटि में घटि ASP हुजे, माना पोइ वेंदी मथे इन्वेस्टिगेशन में। हाणे असां डकैतीअ खे ई खणूं था, इन्वेस्टिगेशन में वई FIR वञण खां बाद में जीअं असां दौराने डकैती माण्हू पकड़ाए छॾिया आहिनि। अच्छा। दौराने डकैती माण्हू पकड़ाए छॾिया आहिनि। 4 ॼणा हुआ, 2 भॼी विया, 2 ॼणा पकड़ायासीं। 2 ॼणा पकड़ाए वियासीं त असां पोइ उन्हनि खे खणी ईंदासीं रिमांड में, विदिन 24 आवर्स ड्यूटी बाउंड आहे पुलिस वारो, त 24 कलाक FIR कटण खां बाद में 24 कलाकनि जे अंदरि उनखे मैजिस्ट्रेट जे अॻियां पेश करिणो आहे। हाणे हिते हिकिड़ो माना लो पॉइंट चइजे या ॿियो कुझु चइजे, जेको कानून में आहे, केर बि हुजे, कहिड़ो बि ॾोह हुजे, कोई कंहिंजा 100 क़त्ल कजनि, भले मिनिस्टर हुजे, केर बि हुजे, पहिरियों जेकी पेशी लॻंदी उहा मैजिस्ट्रेट वटि लॻंदी, सभिनि खां नंढे जज वटि, जेकी 24 कलाकनि में ईंदो। उन वटि इहे पावर आहिनि। हाणे इन जा पावर शुरू था थियनि हिन ते। हाणे जीअं अक्यूज़ चए थो, मां ॿिए ॾोही आहियां, मां कयो ई न आहे, हिननि मूंखे फॉल्स केसनि में ॾिनो आहे, त अगरि जीअं जज सेटिस्फाई थी थो वञे उन में, त उहो 63 में डिस्चार्ज करे सघे थो, उते जो उते हथकड़ियूं खोलाए छॾाए सघे थो। ठीकु आहे, न त ॿी सूरत में उनखे पुलिस रिमांड घुरंदी आहे, रिमांड नथो ॾिए त जेल कस्टडी थींदो, पोइ असां आफ्टर अरेस्ट बेल हणंदासीं 497 में। अगरि जीअं जेके हाणे ॿाहिरि भॼियल आहिनि, उन्हनि जा नाला अची विया आहिनि, त उहे बेल बिफोर हणंदा। अगरि अञा जीअं को पॉलिटिक्स खे भउ हूंदो आहे, जीअं पॉलिटिकल माण्हू आहे, त उहे हणंदा आहिनि प्रोटेक्टिव बेल, हितां ॿिए वञी शहर वञी हाई कोर्ट जे कंहिं बि हाई कोर्ट जी जुरिस्डिक्शन में प्रोटेक्टिव बेल हणंदा आहिनि। उनजो ज़्यादा ज़्यादा टेन्योर 14 ॾींहं हूंदो आहे, 14 ॾींहंनि खां पोइ एक्सपायर थी वेंदी आहे। अच्छा, अगरि अञा एॾो भउ आहे, वेठो ई ॿाहिरि, जीअं नवाज़ शरीफ़ वारो केस खणिजे, नवाज़ शरीफ़ ॿाहिरि मुल्क वियल हो, त सलमान सफ़दर साहिबु, बैरिस्टर सलमान सफ़दर साहिबु उन्हनि जो लायर हो, त उन्हनि प्री अराइवल बेल वरिती,
प्री अराइवल जो बेली कॉन्सेप्ट जेको ॾिनो सलमान साहब ॾिनो, माना एयरपोर्ट जे पहुचण खां अॻु में ई उन बेल कराई, प्री अराइवल बेल चइबो आहे उनखे, प्री अराइवल प्रोटेक्टिव बेल। उहा 498 में वठी ऐं जीअं ई पेश थियो त उनखे 15 ॾींहंनि में मैजिस्ट्रेट वटि वरी पेश थियणो आहे, वरी उन साॻे आयु वटि वञिणो आहे। माना असां केस खयोसीं। हाणे तव्हांजे चवण, तव्हां जेको क्वेश्चन कयो उन ते था अचूं, असां इहा जेकी FIR थी, इन्वेस्टिगेशन थी, हाणे इन्वेस्टिगेशन जी मर्ज़ी आहे। हिते वरी पुलिस वटि वॾो पावर आहे, 169 में ओॾीमहिल ई इन्वेस्टिगेशन करे, चाहे त मैजिस्ट्रेट जे अॻियां पेश करण अॻु में ई डिस्चार्ज करे छॾे, FIR कटियल बि छॾे सघे थो, पुलिस वारो FIR कटियल बि चई सघे थो तूं वञ, उहो रिपोर्ट ज़रूरु पेश कंदो, पोइ उन में इहो ॼाणाईंदो त अनसफिशेंट एविडेंस हुआ, सो इन लाइ मां हिनखे छॾे ॾिनो, रिलीज़ करे छॾियो। हाणे जीअं अगरि उनखे चालान करे थो, चालान करणु, चालान 173 चए थो त 14 ॾींहंनि में ड्यूटी बाउंड आहे त चालान सबमिट कराए, एज सून एज जेतिरो जल्दी थी सघे उनखे चालान ॾे, कोर्ट में अची चालान ॾे ऐं ॿुधाए फाइनल करे त छा रिपोर्ट, छा इन्वेस्टिगेशन छा कई, छा हे अफेंस थियो या न थियो। हाणे हिते चालान में वरी क़िस्म अचनि था, उहो को A क्लास खणी ईंदो आहे, को B क्लास करे खणी ईंदो आहे, को C क्लास करे खणी ईंदो आहे, को चालान करे खणी ईंदो आहे को पोइ। A क्लास जेको हूंदो आहे उहो अनट्रेस्ड पीपल लाइ हूंदी आहे। मिसाल तौरु जीअं असां डकैती वारी ॻाल्हि कईसीं, 2 ॼणा भॼी विया, 2 ॼणनि खे चालान करे खणी ईंदो, 2 ॼणनि खे A क्लास करे छॾे, एब्सकॉन्डर 512 में खणी अची सघे थो। जीअं चारई भॻल आहिनि, जहाँ ख़बर ई न आहे नाला अलाए केरु करे आहे, अननोन माण्हू आहे, त उहा A क्लास थी वेंदी। उहा FIR अहिड़ी हूंदी आहे कोमा, माना हिकिड़ी कोमा में पियल आहे, कॾहिं बि कंप्लेनेंट कंहिंखे बि फासाए सघे थो। त मां ॾिठो आहे, हा हे इहो हिनखे पकड़ियो, पुलिस केॾीमहिल बि 10 सालनि खां पोइ बि उहा FIR थी सघे थी। मतिलबु जेको बि केस हुजे उन में पुलिस ऐं वकील खे मिली करे कमु करणु घुरिजे, ॿई हिक ॿिए जी सपोर्ट थियनि त वधीक सुठो आहे। बिल्कुलु, ऐं ईअं मुंहिंजे ख़्याल में थींदो बि हूंदो। हा थींदो आहे। तव्हांजी खिल त कुझु ॿियो थी ॿुधाए। ज़रूरु, बसि सभु हिकु जहिड़ा न आहिनि, थींदो आहे। बिल्कुलु न आहिनि। जीअं सिंध पुलिस में हींअर इलाही सुठा भर्ती थिया आहिनि ऐं इलाही सुठो कमु करे रही आहे हींअर सिंध पुलिस। मूंखे न आहे ख़बर त तव्हांजो छा एक्सपीरियंस रहियो आहे, पर ओवरऑल जेकॾहिं ॾिसिजे थो त सिंध पुलिस में इलाही बहितरी आई आहे, इलाही सुठो कमु करे रही आहे सिंध पुलिस। त भाउ तव्हांजी तरफ़ बि ईंदासीं त भला कुझु हींअर असांखे ॿियो बि नज़म ॿुधायो कोई। अच्छा, नज़म आहे त अर्ज़ु छो त सच मरी वियो कूड़ पियो खाए, वाह वाह, सच मरी वियो कूड़ पियो खाए, कूड़ खे हर को भाकुर पाए, हर जा बीठो कूड़ कमाए, माथो सम्झा धूड़ थो पाए। अहिड़ो वेरी वाव अची वियो, भाव खे मारण भाव अची वियो, अहिड़ो दाता दौर हले थो, चिब सां गॾिजी मोर हले थो, खॾूं खोटे बाहियूं ॿारे, ख़ाली ॿोघो बच्चा मारे, हिमत पंहिंजी बीठो हारे। घुमंदो फिरंदो टाणे माणे, सुञते बीठो मौजा माणे, पाण लाइ कपिड़ा अमदा आणे, कोन निभागो नंग सुञाणे, मुड़ुस मुहांडो मुछ मरोड़े, पीउ कुराड़ो भन भरोड़े, हिन सां हुन सां ॾटा ॾिहाड़ी, हणंदो ड्राणूं लब लॿाड़ी, खोड़ नशे ते खलकूं खारे, ख़ाली ॿोघो बच्चा मारे, हिमत पंहिंजी बीठो हारे। पीउ कमाए ही खिल में खेरो, पीउ कमाए ही खिल में खेरो, गाह गही छो अछो एरो, रईस खणायो सारो देरो, बाक़ी पट ते कुढी केरो, पट्टी पोढ़ो पीउ बुहारे, त पाण निभागो नेह निहारे, ओधर वारा अन्न खणी विया, सारी दौलत धन खणी विया, भेनर भाॼायूं रत रुवारे, ख़ाली ॿोघो बच्चा मारे, हिमत पंहिंजी बीठो हारे। भुर छेड़ा जंग मचाए, आजी मांझी पलटा ॻाए, कोन कमाए खोड़ खपाए, नेठ त न्याणियूं नंग नचाए, ओड़ो पाड़ो तंहिंमां तंग, चाचे मामे झेड़ो जंग, करे बुराई माव उमाणे, उभ मथे पियो कांग उॾारे। कंहिंसां झेड़ो करे आयो, कंहिंसां विढ़ी आयो, कंहिंजी चोरी करे आयो, वरी घर ईंदो त क़ुर ॾींदो माउ खे तूं मेड़ खणी वञ। करे बुराई माव उमाणे, नंढ वॾाई कोन सुञाणे, उभ मथे पियो कांग उॾारे, ख़ाली ॿोघो बच्चा मारे, हिमत पंहिंजी बीठो हारे। मलूक मोड़े कंहिंखे मोड़े, हर को बीठो जंगू जोड़े, खंजर भाव खे खिलू खोड़े, पाण भॼी वियो माव पी लोड़े, अहिड़ा माण्हू खोड़ अबासी, डुक अचनि था ड्रोड़ अबासी, ऐं न कंहिंजा खोल प्यारा,
बाकी पढ़ तूं बोल प्यारा नत नज़र कर का नाज़ुक नारे खाली बोगो बच्चा मारे हिम्मत पंहिंजी बीठो हारे। वाह वाह वाह, ज़बरदस्त, बहितरीन। इहो बि असांखे ॿुधायो त जीअं हाणे न्याणियूं आहिनि जेके पंहिंजी पसंदि सां शादियूं करणु चाहिनि थियूं ऐं असांजे इस्लाम में बि उन जी इजाज़त आहे ऐं असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहो ई फ़रमायो आहे त जॾहिं बि न्याणी जो को रिश्तो ॿधो था त उन खां उन जी जेको आहे पसंदि नापसंदि पुछो ऐं उन खां इहो लाज़मी पुछो त भाई तूं हिते राज़ी आहे, असां रिश्तो ॻंढियूं तुंहिंजो या न। त हिते असां वटि मुआशरे में कुझु फैमिलीज़ आहिनि जेके कनि थियूं त पुछा कनि था पंहिंजी धीअरुनि खां। कुझु वरी केसिस में असां इहो बि ॾिठो आहे त पसंदि जी शादी खे हिते गुनाह सम्झो वेंदो आहे, हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो नालो ॾिनो वेंदो आहे। वरी पोइ उन जे नतीजे में इहो थींदो आहे त हू घरनि खां भॼी करे शादी कंदा आहिनि ऐं पोइ वरी गैरत जे नाले ते हू क़तल थी वेंदा आहिनि। त इन जे हवाले सां असांखे ॿुधायो त इहो हिकिड़ो जेको रेशो वधंदो थो वञे पियो, इन खे घटि कीअं कजे ऐं इन में सुधार कीअं थी पैदा करे सघिजे? सभ खां पहिरियों जेको आहे त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे पेरेंट्स खे, हीउ उहो दौरु न आहे हिन महिल असां 20 सदी खां मथे था हलूं, पंहिंजो नैरो माइंडेड बंदि करे छॾनि। जेको पुराणो दौरु हो, नंढे हूंदे ई हिक ॿिए खे एंगेज कराए छॾींदा, उहो बिल्कुलु न रहियो आहे। ठीकु आहे, ज़ाहिर आहे नंढे हूंदे पंहिंजे माइट पसंदि सां शादी था कनि, वॾे थी करे नथा राज़ी थियनि ॿार। बिल्कुलु उहा ई ॻाल्हि थो कयां त सिर्फ़ु हिकिड़ी हदीस आहे, उन में इहो न आहे त सिर्फ़ु न्याणी खां पुछो वञे, पर उनखे इहो राइट बि ॾिनो वियो आहे अगरि उनखे को पसंदि आहे ॿुधाए छॾे ऐं मुंहिंजे हिते ई कराए शादी, त पेरेंट्स खे थियणु खपे त उहो उते कराइनि। न त न्याणीअ जो ख़ुदा न ख़ास्ता ॿिए ॾींहुं 3 ॾींहं उन जे चवण जे मुताबिक़ कनि था, को मसइलो थो थिए या का ॿी ॻाल्हि थी थिए त उन जी ज़िंदगी हिकिड़ो जहनम थी वेंदी। ज़िंदा मौत जेके चइबो आहे न, उन में जिस्म त हलंदो पर रूह हिन महिल उॾी वेंदसि हाली फ़िलहालु कुझु टाइम लाइ। हुनखे कुझु टाइम अॻिते माना फील थींदो अॻिते हली त उहो ख़ुदकशीअ ॾे बि वञी सघे थी, माना इम्प्रूवमेंट न आणींदी। अगरि उन मां जनरेशन वधंदी त उहा बि ओड़ी तरीक़े सां थींदी, मतिलबु डिप्रेस, तंग, हिक ॿिए मां मुखालिफ़ हूंदा, अंडरस्टैंडिंग न हूंदी। लव करणु को गुनाह न आहे मुंहिंजे नज़र में, पाण सगुरनि कयो, ठीकु आहे। बीबी खतीजा पाण रिश्तो माणियो, ठीकु आहे। उन खां बाद में पाण सगुरनि अलाह खे इहो बि चयो त दिलि में मां 11 शादी कयां, पर मुंहिंजी दिलि में तव्हां ॾिसो था, मुंहिंजी दिलि में जंहिंजे लाइ घणी मोहबत हूंदी, मां पंहिंजी दिलि खे क़ाबू नथो करे सघां, पर हक़ मां सभिनि खे ॾींदुमि। त इन मां इहो साबित थिए थो लव करणु को ॾोह न आहे। अलाह साईं पाण इश्क कयो आहे, पाण सगुरनि सां पाण डिस्क्लोज़ कयईं त मूंखे इश्क आहे। साईं शाइरी बि ॿुधाई त इश्क करणु ॾोह न आहे। इलाही जेके मसइला आहिनि न ईगो ते अची वेंदा आहिनि। मिसाल तौरु नंढे हूंदे को जहिड़ो थी पियो पाड़े में, ठीकु आहे, जहिड़ो थियण खां बाद में हो हुनजी माना छोकिरो छोकिरीअ जी अंडरस्टैंडिंग भली आहे, पर हुनजा पेरेंट्स जेके आहिनि उहा ई दिमाग़ में ॻाल्हि रखी वेठा आहिनि त न मतिलबु हे किनो आहे, एक्ट्रेस आहे, ठीकु आहे, माना हिन में ईगो आहे। हाणे पहिरियों त लफ़्ज़ ईगो ऐं सेल्फ रिस्पेक्ट में डिफरेंस कढणु खपे हिननि खे। ईगो उते ई अची वेंदो आहे, ईगो उते हूंदो आहे जेॾी महिल तव्हांखे ख़बर बि हुजे ऐं पोइ बि तव्हां उहो गुनाह कयो त इहो ईगो आहे, इहो अना आहे। माना जेॾी महिल तव्हांखे ख़बर आहे त छोकिरी पसंदि करे थी हिकिड़े हंधि त उनखे करणु ॾियो तव्हां। हाणे मिसाल था खणूं, हिकिड़ो छोकिरो छोकिरी पसंदि कनि था पाण खे ऐं हिन जा पेरेंट्स नथा मञनि, हलो उहे रन अवे मैरिज करे था छॾनि। रन अवे मैरिज जा कॉन्सिक्वेंसिस कंहिंखे भुगतना पवंदा? छा हो सुकून सां रही सघंदा छोकिरा छोकिरी? कॾहिं बि न। छा हुनजी फैमिली सुकून सां रही सघंदी? कॾहिं बि न। ॻाल्हियूं अलॻि ॿुधणियूं पवंदनि ऐं उन खां बाद में वरी उन ते ऑनर किलिंग बि थी वेंदी आहे। हाणे ताज़ो वाक़ियो बलोचिस्तान वारो ॿुधा ॾिठव बि। त इन लाइ मुंहिंजी रिक्वेस्ट जेकी आहे न ख़ासि तौर ते पेरेंट्स खे, त ज़रूरु आहे जेके जंहिंजे नाले छोकिरी चई थी वञे उन जे जैसे पसंदि आहे उन सां ॻाल्हायो वञे, उन सां मिले, उन जी जांच करे उन खां बाद में तव्हां उन छोकिरी जो रिश्तो ॾियो। लाज़मी न आहे त छोकिरी चए थी हिते त हिते न, पर उन जी जांच करे उन सां वेह ॻाल्हायो वञे
इम्प्रूवमेंट अची वेंदी आहे। ईअं न आहे त जेको कल्ह हो उहो अॼु बि उहो ई आहे। सही, तव्हांजो छा चवणु आहे हिन सिलसिले में भाउ? तव्हां बि माशाल्लाह सीनियर आहियो ऐं ज़मानो ॾिठो आहे तव्हां बि। हा, इहो त हाणे असांजो इस्लाम चवे थो त पहिरियां तव्हां छोकिरी खां इहो पुछो त तूं मूंखे फलाणे हंधि तुंहिंजो रिश्तो कयूं था, तूं राज़ी आहीं? त इन में इहे मसइला थियनि था न। जीअं हाणे असांजे घग्गर ते ताज़ो वाक़ियो थियो आहे, महीनो थींदो, जेके छोकिरे ऐं छोकिरी कोर्ट में शादी कई ऐं नंढड़ो ॿार बि वरी मालिकनि सां ठाह बि कयूं। वरी उहे आया, उहे हिते रही घग्गर ते पंहिंजो बंबो ॻोठ में, हुननि खे नशो ॾेई ऐं ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे ऐं हुन ॿार खे मारियूं हलिया। त अहिड़ा वाक़िया माना ईअं इन करे थियनि था न। हाणे असां उन महिल पुछंदासीं छोकिरी खे जॾहिं बारात मथां बीठी हूंदी, ॼञ अची वेंदी, पोइ जंहिं महिल निकाह महिल वञी पुछंदासीं त तूं हाणे हीउ रिश्तो क़बूल कयो या न। उन खां बहितर आहे त अॻु में हुनखां पुछणु खपे न माण्हू। इन ते कुझु लिखियलु आहे तव्हांजो या कुझु यादि आहे? चयो कंहिं कचहरियूं अबाणियूं वञनि थियूं, छॾियो पाड़ो पंहिंजो ई न्याणियूं वञनि थियूं। चयो कंहिं कचहरियूं अबाणियूं वञनि थियूं, छॾियूं पाड़ो पंहिंजो ई न्याणियूं वञनि थियूं। वॾनि रोकड़नि ते विकाणियूं वञनि थियूं। अज़ीज़नि खां प्यारो इहो सारो धन आहे, तूं सम्झी नथो छा 15 सन आहे। सदीॾो कहिड़ो मुल्की मगन आहे। यानी हर टॉपिक ते तव्हां वटि कुझु न कुझु आहे। बिल्कुलु ईअं त हाणे कोन्हे। जीअं हाणे रबियुल अव्वल हले थो महीनो, महबूब मुस्तफ़ा जे शान में आया वाली मदीना सुल्तान सखी, किता आलम ते एहसान सखी। आया शाह शहादा जंहिं रात मके, उठी नूरी खुदा बरसात मके। पकीलात लवन पिरभात मके, तॾहिं राज़ी होया रहमान सखी। आया वाली मदीना सुल्तान सखी, किता आलम ते एहसान सखी। दर दिल बर दे दरबान झुकन, हर ज़ात अजब हैवान झुकन। इत हूरा परियां गिलमान झुकन, झुकिया आतश बल ईरान सखी। आया वाली मदीना सुल्तान सखी, किता आलम ते एहसान सखी। छोड़ अर्श बरी अफलाक फलक, खड़े खिदमत विच जिन माण्हू मलक। ओ ॾींहुं ज़मी ते खुशहाल खलक, तेॾे क़दमां तूं कुर्बान सखी। आया वाली मदीना सुल्तान सखी, किता आलम ते एहसान सखी। हर नाम ज़िबां तेरा नाम होया, जग दुनिया सखी तेरी साम होया। तेरा ख़ास अब्बासी गुलाम होया, रखी शान मलूक दा मान सखी। आया वाली मदीना सुल्तान सखी, किता आलम ते एहसान सखी। वाह वाह, बेहतरीन। अञा बि अर्ज़ थियो त दर दर दायूं ॻोल्हण आयूं, सूरत जो सुबहान मके। दर दर दायूं ॻोल्हण आयूं, सूरत जो सुबहान मके। सूरत जो सुबहान मके, जेको राति थियो महिमान मके। अरबी अचण जूं ॾींहनि वधायूं, हूरा आयूं झूमर पायूं। दायूं ॿायूं खिलंदियूं आयूं, त मुरसल थियो महिरबान मके। दर दर दायूं ॻोल्हण आयूं, सूरत जो सुबहान मके। जेको राति थियो महिमान मके। आतश बल ईरान अची वियो, किसरा वारो कोट किरी पियो। जल्द वही जिबरील थियो, दिलबर जो दरबान मके। दर दर दायूं ॻोल्हण आयूं, सूरत जो सुबहान मके। पाक खुदावंद पीर ॾिनो आहे, अड़ियलनि लाइ अखसीर ॾिनो आहे। मलूक मौला मीर ॾिनो आहे, सभिनी जो सुल्तान मके। वाह वाह, ज़बरदस्त, बेहतरीन। अञा बि तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, पर ब्रेक जो वक़्तु आहे। ब्रेक खां पोइ जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा भाउ, ही त तव्हांजो शौक़ु बि आहे, तव्हां
पढ़ो बि था, ॿिए त महफ़िलूं बि कयो था, पर इन खां अलावा जेको तव्हांखे फ़ारिग़ वक़्तु मिलंदो आहे पोइ छा कंदा आहियो? मां राति जो चौकीदारी बि कंदो आहियां। सही। हा, उते गगर फाटक ते दुकाननि जी, अच्छा ऐं रेड़ो बि आहे, वरी टाइम मिलंदो आहे त कलाक ॿ रेड़े ते फेरी बि कंदो आहियां। अच्छा अच्छा, सही। गुज़र सफ़र कीअं पियो थिए? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सुठो सुकून सां वक़्तु गुज़रे। ॾिसो, तव्हां बि आर्टिस्ट ई आहियो न, ऐं हींअर जेके बि असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जे लाइ जीअं असां हमेशह ॻाल्हाईंदा बि आहियूं त आर्टिस्ट परेशान बि आहिनि, ऐं आर्टिस्टनि खे कुझु न कुझु जेको आहे भले पंहिंजो फ़न सां हुजनि, पर उन खां अलावा बि उन्हनि खे कुझु न कुझु करणु घुरिजे त जीअं हुननि जो गुज़र सफ़र सुठो थी सघे। जेकॾहिं हिते कमु न आहे त घटि में घटि पंहिंजो ॿियो कमु त करे सघनि। जी जी, उहो त हाणे हिकिड़ो दोस्त मूंखे चए पियो, यार तूं एॾो सारो सुगड़ फ़क़ीर ऐं रेड़ो हलाईंदो, मां चयो ग़लति कमु त कोन थो कयां। इज़त वारो कमु आहे, हिन में छा आहे? पोइ मूं हुनखे मिसाल ॾिनो, हाणे तूं मूंखे करी मां जो फ़ोन, मुंहिंजो प्रोग्राम आहे, मुंहिंजे प्रोग्राम ते पहुच। हाणे मां पंहिंजे पुटनि ॾे ॾिसां न त तव्हां मूंखे 500,000 ॾियो त मां प्रोग्राम ते वञा। सही ॻाल्हि आहे। पंहिंजी महिनत कयां थो, जेतिरे ताईं हलियासीं अलाह मालिक आहे, ऐं हकेलाल जी रोज़ी आहे, रेड़ो हलायूं था न छा आहे, इन में का बुराई त कोन्हे का। असां होलसेल तां सामान वठी वेंदा आहियूं, पंहिंजे हिसाब सां खपाईंदा आहियूं। सही ॻाल्हि आहे। ऐं वाक़ई हिन उमिरि में औलाद जे साम्हूं हथु फैलाइणु हिकिड़ो मतिलबु अजीब लॻंदो आहे, ऐं औलाद बि उहा जेका माउ पीउ खे सम्झे ऐं उन्हनि खे जेको आहे उन तरीक़े सां खणी हले, उहा क़िस्मत जी ॻाल्हि हूंदी आहे। पर हर कोई औलाद न करे सघंदो आहे ईअं, ऐं घणो करे त औलाद इहो ई चवंदो आहे त मतिलबु असां वटि कोन्हे, तव्हांजे लाइ कोन्हे, हीअं कोन्हे, एॾा ख़र्चा आहिनि, हीअं आहिनि, हूअं आहिनि, हज़ारे ॻाल्हियूं थी थियनि। पर अलाह साईं तव्हांखे हिमत ॾिनी आहे, तव्हां पंहिंजो हक़ लाल कमायो था, अलाह साईं तव्हांजे रिस्क में अञा बरकत ॾिए। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ईअं महिनत कंदा रहो, ईअं पंहिंजो खाईंदा रहो ऐं खाईंदा बि रहो, इंशाल्लाह इंशाल्लाह। तव्हां इहो ॿुधायो, तव्हां मोटिवेशनल स्पीकर बि आहियो ऐं करियर काउंसलिंग बि कंदा आहियो। बिल्कुलु। त अॼु जी यूथ खे कीअं था मोटिवेट कयो? ॾिसो, पहिरियों त मोटिवेशन आहे छा, असां उन ते ॻाल्हि कंदासीं, ठीकु आहे। मोटिवेशन में अंदरि काइंड्स बि आहिनि। हाणे मोटिवेशन जेकी हिकिड़ी हूंदी आहे न, ईअं सम्झो जीअं मोबाइल आहे, घणो कुझु अची वियो अथसि, रिफ्रेशमेंट था कयूं, इहा हिकिड़े क़िस्म जी सम्झो मोबाइल जी मोटिवेशन आहे त मूं तां लोड घटिजो आहे, हाणे मां वरां कमु कयां थो। पहिरीं ॻाल्हि त मां करे हिनखे यूथ खे चवंदुमि त फ़कल माइंडेड न थियो, माना सुबुह हिकिड़ी ॻाल्हि कयो, शाम ॿी ॻाल्हि कयो, परीहं ॿी ॻाल्हि कयो, इहो न कयो। हिकिड़ी शइ ते स्टैंड वठी बीह रहो, मूंखे इहो करिणो आहे त करिणो आहे। ऐं ॿी, मोटिवेशन जो घणो असरु कंदी आहे न, त सिंपल वर्डनि में चई सघे थो, पहिरियों पेरेंट्स, ठीकु आहे, जेके असांखे मोटिवेट कंदा ई कोन्हनि ऐं डिग्रेड कंदा आहिनि हमेशह। मतिलबु आम यूथ जी ॻाल्हि थो कयां, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा पेरेंट्स त भला आहिनि, अक्सर करे इहो ईअं कंदा आहिनि त मिसाल को चएसि थो त मूंखे CA करणी आहे, कंप्यूटर साइंस करणी आहे, ही 5 साल पुराणी ॻाल्हि हुजे, हाणे त खणी स्कोप आहे, त इन में आहे छा, रुगो कंप्यूटर आहे, कुझु आहे कोन फ़ाइदो, इन खां भलो तूं वरी बिज़नेस ते वे, मुआरो कमु कर, इहो ग़लति आहे। पहिरीं जेकी असरु कंदी न मोटिवेट, उहो असांखे पंहिंजी पेरेंट्स वारी मोटिवेशन घणी असरु कंदी। उन खां बाद में जेको आहे मनपसंदि शख़्स जेको हूंदो आहे, उन जी मोटिवेशन अहिड़ी हूंदी आहे एंटीबायोटिक, माना हर सूर ते लॻंदी आहे। हिकु दफ़ो तव्हां मिसाल तौरु उनखे का ॻाल्हि शेयर कई ऐं तव्हां चयोसि मां हे थियणु चाहियां थो, त हुनजी जेकी डेली मोटिवेशन हूंदी न, डेली इंजेक्शन हूंदी, अॼु इहो कमु कीअं, एतिरी देरि कीअं, तव्हांखे उहा एंटीबायोटिक मिली आहे? हा अल्हम्दुलिल्लाह। इन करे तव्हांजो एतिरो घणो फोकस आहे हिन शइ ते। न फोकस न आहे, मतिलबु एक्सपीरियंस चई सघिजे थो हिनखे। त एंटीबायोटिक माना इहा हिकिड़ी एंटीबायोटिक आहे जेको तव्हांखे मोटिवेट न हक़ीक़त ॻाल्हि आहे, जेको तव्हांजो जीवन साथी थिए या तव्हांजो मनपसंदि इंसानु हुजे, त उहो जेकॾहिं तव्हांखे सपोर्ट करे थो, मोटिवेट करे थो, त वाक़ई इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे त उनजी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे इंसान जे हिते दिमाग़ में हूंदियूं ई आहिनि, फिट हूंदियूं आहिनि। बिल्कुलु। हा, त न मूंखे हाणे हिन जे लाइ हे करिणो आहे। बिल्कुलु। ऐं अॼु जी छोकिरी जेकॾहिं कोई दावो करे थी त न मूंखे मतिलबु सुठी लाइफ गुज़ारणी आहे, मूंखे लग्ज़री लाइफ गुज़ारणी आहे, त हू मुंहिंजे ख़्याल में को ग़लति कोन चवंदी आहे, ग़लति कोन चवंदी आहे। तव्हां उन छोकिरे खे पंहिंजी न्याणी जो हथु ॾियो जेको सुठो सेटल्ड हुजे, सुठो कमाईंदड़ हुजे। ईअं न त सुभाणे तव्हांजी पंहिंजी न्याणी बि परेशान रहे ऐं उहो छोकिरो बि तव्हांजे मथे ते वेठो हुजे। त इन खां बहितर आहे उहा ई तव्हां वारी ॻाल्हि त मोटिवेट कजे
ऐं पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सुठी सलाहूं ॾियो। अॼुकल्ह हिकिड़ो त पेरेंट्स में ॿारनि में गैप तमामु घणो आहे। बिल्कुलु ठीकु आहे न, हू पंहिंजे मतिलबु पेरेंट्स खे पंहिंजो दोस्त नथा सम्झनि, उन्हनि खे का ॻाल्हि शेयर कोन था कनि पिया। ड्रिज आहे न, छा जो ड्रिज आहे भाई, असां त पंहिंजे माउ पीउ खां काई शइ कोन लिकाईंदा हुआसीं। इवन अॼु ताईं हेॾा सारा वॾा थी वियासीं, शादियूं थी वियूं, ॿार थी विया, पर अॼु ॾींहं ताईं मां पंहिंजी माउ खां का ॻाल्हि कोन लिकाईंदी मां बि न लिकाईंदो आहियां अलहमदिल्ला। पर ड्रिज आहे न, इलाही ॿारनि में इहो ड्रिज आहे त छा चवंदा, इहे स्टार्टअप आहे। हिकिड़ो दफ़ो न कंहिं पंहिंजी माउ सां कुझु शेयर करणु शुरू कयो न, हिकु दफ़ो कई न, पोइ का ॻाल्हि लिकाए न सघंदो। न, मूंखे इहा शइ सम्झ में न ईंदी आहे, छा जो डपु आहे, छा जो अहिड़ो तव्हांखे फ़िक्रु आहे जेको तव्हां पंहिंजी माउ पीउ सां शेयर नथा करे सघो। माउ पीउ तव्हांजा सुठा सलाहकार थी सघनि था, बहितरीन सलाहकार थी सघनि था। इहो फील थींदो आहे त इहा असांजी इंसल्ट आहे। न, इहा पोइ ॿार जी ग़लती आहे। पोइ उहो जंहिं माहौल में रहे थो, जेका हुनजी गैदरिंग आहे, उहा ग़लति आहे। इहो चई सघिजे थो, बाक़ी ॿार जी ग़लती न आहे। ॿार खे अगरि जीअं तव्हां नंढे हूंदे खां ई सम्झाईंदा अचो था, फ्रेंडली माहौल ॾींदा अचो था, वीकेंड खे तव्हां उनखे सही तरीक़े सां टाइम ॾियो था। सॼो हफ़्तो त तव्हां नथा ॾेई सघो, वीकेंड ते 3-4 घंटा सही तरीक़े सां ॾियो था, उन खां पुछो था त हफ़्ते में छा थियो, वीक में, तव्हां उनखे आदत ॾींदा था अचो। माना नंढे हूंदे खां ई 5-6 सालनि खां पोइ वॾो बि तव्हां सां उन ई अटैचमेंट में हूंदो। तव्हां उन खां पुछो ई कोन था। इलाही त अहिड़ा आहिनि जो शादी करे पाण वेठा आहिनि दुबई आहे, पोइ शादी कीअं छो, ॿारनि जी ज़िंदगी ख़राबु करण लाइ? इहो ग़लति आहे। जीअं तोखे करणी शादी करे साल खां पोइ भॼणो आहे दुबई, त पोइ छो कीअं, कमु हिते न आहे। अॼुकल्ह AI वीडियोज़ इलाही तव्हां बि ॾिठियूं हूंदियूं। हिकिड़ो नंढड़ो क्यूट सो AI ॿारु आहे जंहिंजी वीडियोज़ ॾाढियूं वायरल थियूं आहिनि टिकटॉक ते, इंस्टाग्राम ते, फेसबुक ते। मां हुनजो सभु वीडियोज़ वेठी ॾिसंदी आहियां। मूंखे ॾाढो मतिलबु उहो क्यूट ॿारु आहे, ॾाढो मूंखे वणंदो आहे। वरी जहिड़े तरीक़े सां उहो ॻाल्हाईंदो आहे, इंडियन कोई पेज आहे उन ते ठहियलु आहे, पर उन में जेके शयूं आहिनि वाकई उहे दिलि सां लॻंदियूं आहिनि। हाणे उन नंढड़े ॿार खां हिकिड़ी माई पुछे थी त बेबी तुम कहाँ जा रहे हो अपना बैग लेकर, तो चहे तो मैं ये घर छोड़कर जा रहा हूँ। चेस थी क्यों तुम जा रहे हो? चे मेरे मम्मी पापा दोनों मोबाइल में लगे हुए होते हैं, मुझे कोई लिफ्ट ही नहीं कराता, तो इसीलिए मैं घर छोड़कर जा रहा हूँ। त मतिलबु इहा हिकिड़ी माउ पीउ जे लाइ अलार्म आहे, वॉर्निंग आहे त तव्हां जाॻो, मोबाइलुनि मां निकिरो, पंहिंजे औलाद खे टाइम ॾियो, पंहिंजे औलाद खे टाइम ॾियो, उहा परवरिश ॾियो, उहा तरबियत कयो जेका नंढे हूंदे तव्हां पंहिंजी औलाद जी कई आहे, जेका असांजे वालिदैन असांजी कई आहे। त इहो हींअर हिकिड़ो टाइम आहे, इहो हिकिड़ो हींअर ट्रिगरिंग अलार्मिंग सिचुएशन आहे असांजे लाइ, सभिनीनि पेरेंट्स जे लाइ। त असांजा ॿार जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हथनि मां निकिरनि था, त हींअर बि असांखे खपे त असां पंहिंजे ॿारनि खे हथ में कयूं ऐं उन्हनि जी सुठे खां सुठी तरबियत कयूं ऐं उन्हनि जा दोस्त थियूं। त भला माउ पीउ ते या औलाद ते ई कुझु ॿुधायो। बिल्कुलु साईं सवेर जीअं त इश्क जी ॻाल्हि कई त इश्क अलाह पाण कयो आहे। वाह वाह। अकुल चए पियो त मां ज़ोर आहियां, मूं जहाज़ ठाहिया, हितां खां हुते मूं टेलीफोन ठाहिया, हीउ कयो। इश्क चयो त तूं मुंहिंजे अॻियां कुझु बि न आहे। इश्क अकुल दी लॻी लड़ाई ॾूहें पे आखनि में हाँ ज़ोर। अकुल आख्या में दुनियादारा, इश्क आख्या में खिदमतगारा। अकुल आख्या में हाकिम हस्ती, इश्क आख्या में राज अलस्ती। अकुल आख्या में जा ऊंचिया माड़िया, अकुल आख्या में जा ऊंचिया माड़िया, इश्क आख्या में जा औखियां चाढ़िया। अकुल आख्या में पींदा खीरा, इश्क आख्या में रोंदा नीरा। अकुल आख्या में हाकिम ठाहू, इश्क आख्या में बुल्ला बाहू। अकुल आख्या में सिंधड़ी ॾेसां, इश्क आख्या में जिंदड़ी ॾेसां। अकुल आख्या में मंज़िल, अकुल आख्या में सम्झ सवाई, इश्क आख्या में शाह भिटाई। अकुल आख्या में ॾा आम सनाई, इश्क आख्या में ॾा शायर गवाई। अकुल आख्या में वग धणिया, इश्क आख्या में पग धणिया। अकुल आख्या में गुरु चेला, इश्क आख्या में थरदा मेला। अकुल आख्या में मंज़िल मारी, इश्क आख्या में थरदी वारी। वारी में गिरद ख़बर पवे। अकुल आख्या में दारा सिकंदर, इश्क आख्या में मस्त कलंदर। अकुल आख्या में तूरू सीना, इश्क आख्या में नूर अमीना। अकुल आख्या में मलूक मीरा, इश्क आख्या में बादशाह पीरा। अकुल आख्या में हाकिम शामा, इश्क आख्या में पाक इमामा। अकुल आख्या तू मेरा साईं, मैं सैयद तेरी सामा। इश्क अलस्ती तेकू सलामा, इश्क अलस्ती
तेकू सलाम। वाह 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 वाह। इन खां अलावा ॿियो कुझु? कस सदाई कुर्ब खे कुर्ब थो खाए कस, कस थी लाहे कस खे पर अॼु केरु थो खाए कस, कसम जा किरोड़ थिया पर कूड़न भाई कस, कस ॾिनाऊं कुठन खे कुठन कान्हे कस, कस मलूक कस कसम जा थी कसर मिली। खण पिरी खण खिली नेण पयो खण, खण अखियूं ख़ैर जूं तूं खण खुदारा खण, खण ॿाहिरि खोहिलियुनि जा पर ख़ासि असांजा खण, खण मलूक खण अञा बि खोड़ अथई। वण भेण वण वारस पंहिंजे वण, वण अधी तूं वेठनि में वींदनि खे न वण, वण मलूक वण वणी जे वरियाम खे। वाह ये हिकु अखर ते जीअं आहे त मुर्क पिरी मुर्क तूं नेण खणी पियो मुर्क, मुर्क खोले मेन लबड़ा करे माड़ मूं ते मुर्क, मुर्क त सदके थियां अॼु त मिठा मिठी मुर्क, मुर्क अहमद मुर्क, मुर्क मोहियो महबूब जी। हिकु अखर ते गज़ल आहे त हिकु दिलि थी करे, इहो उस्तादु असांजो आहे प्राइमरी उस्तादु हुयो साईं उस्ताद आजिज़ अब्दुल रसूल सरगाणी साहब। उनजो त असां वटि जॾहिं साहब पहुतो त चई मूंखे त ॿारनि ते जिस्मानी तशद्दुद बंदि, सही। त बंदि मूंखे हिकिड़ो ख़्यालु अची वियो। पोइ हुन गज़ल लिखियो त हिकु दिलि थी करे पाण, ॿी दिलि में ख़ुदा बंदि, माशूक जुदा बंदि त आशिक़ बि जुदा बंदि, थींदो आहे ॾिसणु बंदि मिलणु बंदि खिलणु बंदि, दस्तूर आहे कहिड़े में जो दीदार सफ़ा बंदि, हथ बंदि चप बंदि पनो पेन नज़र बंदि, कासिद बि सफ़ा बंदि तूं त नथी हवा बंदि, बीमार मोहब्बत जी दवा बंदि दुआ बंदि, अफ़सोस ज़माने खां ईअं थी वई वफ़ा बंदि, अधु राति अचानक अची ॻोढ़नि जा टुटा बंदि, बंदि कीन थिया मूंखां मूं जेकी बि ॿधा बंदि, दर्शन जे बहाने त भॻा हूंदा पका बंदि, महबूब अची पाण वधे सागा सगा बंद, हर बंद में हर बंद जी माना आ जुदा बंद, आजिज़ बि विधा गज़ल मंझि ॻोल्हे सुठा बंद ॻोल्हे सुठा बंद। वाह वाह वाह, बहितरीन बहितरीन ज़बरदस्त। वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां आयो, पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, अहिड़ा सुठा सुठा बेत असांखे ॿुधायव। आख़िर में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज असांजो आहे त अवाम जी क़ौम जी पंहिंजे आल अयाल जी ख़िदमत कयो, ख़ासि करे इंसानियत जी ख़िदमत कयो। बहितरीन ॻाल्हि बहितरीन ॻाल्हि। वॾी महिरबानी भाउ तव्हांजी बि। लास्ट में कोई मैसेज ॾींदव? बसि इहो ई आहे त यूथ खे माना सोचणु खपे पंहिंजे फ्यूचर जो बि, ऐं फ़कल माइंडेड न थियणु खपे, हिकु जॻह ते स्टे रहणु खपे ऐं स्ट्रगल कंदो रहे कंदो रहे कंदो रहे, फाइनली उहो अचीव करे सघे थो। सही जी। लतीफ़ सरकार जो बैत मैसेज आहे पूरी दुनिया लाइ जी जी। त जनरी सरे नसा रती रुसमतन सी, हू झेड़ीन तूं झको थी पांद ॻीची गल पाए, पाण वञी परचाए मत रुठो ई रहिजी। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। त इंशाअल्लाह तव्हां सां मंडे ते मुलाक़ात कंदासीं। वीकेंड आहे, वीकेंड खे सुठे तरीक़े सां इंजॉय कयो, पर ख़्याल बि रखिणो आहे पंहिंजो। इंशाअल्लाह मंडे ते मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यार जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।